ओम शांति। अजी मिले तारीख 19/9/2022। अज मिठा मिठा बाप दादा से बनता मीठे मीठे बार ता वरी का राजयोग सिखो था ताकि भगवान वरी का पढ़ाए तो ता राजे जे लाए ये पढ़ाई पढ़ो ता पंहिंजी एम ऑब्जेक्ट सदा याद रखो। प्रश्न हाणे ता बार केड़ी तैयारी ॾाढी खुशी सां करो था। उत्तर ता पंहिंजो पुराणो शरीर छॾे बाप वटि वञण जी तैयारी ॾाढी खुशी खुशी सां था करो। हिकु बाप जी याद में ये शरीर छुटे गुटको न खाइणो पए। अहिड़ी प्रैक्टिस हिते ई करणी आहे। तव्हांजी हाणे स्टूडेंट लाइफ बेपरवाह लाइफ आहे, इन करे गुटको प्रूफ ठहिणो आहे। गीताए रात जुगाई। ओम शांति। रूहानी ॿार पढ़नि था। स्टूडेंट जॾहिं पढ़ंदा आहिनि त इहे ॼाणंदा आहिनि कि असां छा था पढ़ूं। पढ़ाइण वारे खे बि ॼाणंदा आहिनि एम ऑब्जेक्ट उद्देश्य ऐं प्राप्ति छा आहे, उहो बि सुठी रीति सां ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां सभु ॼाणंदा आहियो कि असां मनुष्य खां देवता था ठहूं। हिन समय असां ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहियूं। तव्हां छा था पढ़ो? राजयोग। इहे बि ॼाणंदा आहियो असां वरी खां राजयोग सिखूं था। पढ़ण वारा कॾहिं हीअं न चईंदा कि असां वरी खां पढ़ूं था। वरी खां चईंदा त रिपीट क्लास कंदा आहिनि। हिते तव्हां ॿारनि खे निश्चय आहे कि असां वरी खां राजयोग सिखूं था, जो 5000 वर्ष पहिरियों बि सिखियो हुयो। ये ज्ञान सिर्फ़ तव्हां वटि ई आहे। असांजी क्लास 5000 साल में घड़ी घड़ी हिकु बार रिपीट थींदी आहे। भगवान वरी खां अची करे असांखे पढ़ाए थो। ये कोई घटि ॻाल्हि थोड़ी आहे। इहे बि ॿारनि खे पतो आहे कि भगवान हिकु आहे ऐं भगत अनेक आहिनि। हिन सां सिद्ध थींदो आहे कि बाप हिकु ऐं अनेक ॿार हूंदा आहिनि। बाप खे क्रिएटर त सभु मञंदा आहिनि। रचना खे रचता द्वारा वरसो मिलंदो आहे। राति जो प्रश्न पुछियो हुयो न, बाप खे कीअं पहचानो। बाप खुदि चईंदो आहे असां तव्हांखे ॿार ठाहियो हुयो तॾहिं तव्हां साम्हूं वेठा आहियो। मां तव्हांखे ॿार ठातो आहे तॾहिं तव्हां साम्हूं वेठा आहियो। असां तव्हांखे वरी खां मनुष्य खां देवता था ठाहियूं, राजयोग सिखायूं था, जंहिंसां तव्हां सो लक्ष्मी नारायण ठही वेंदो। एम ऑब्जेक्ट बुद्धि में रखणी खपे न। तव्हांजी बुद्धि में आहे लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त हिकु ई राज्य हुयो, सॼे विश्व ते राज्य हुयो। त तव्हां ॿारनि खे चित्रनि ते बि सम्झाइणो आहे असां छा था पढ़ूं। ये एम ऑब्जेक्ट स्कूल में ॿार पढ़ंदा आहिनि त माता पिता बि ॼाणंदा आहिनि कि ये छा था पढ़नि। हिते तव्हां पोइ राजे जे लाइ था पढ़ो त तव्हांजे मित्र संबंधनि खे बि बतलाइणो पए कि असां हिन गीता पाठशाला में राजयोग सिखंदा आहियूं, जंहिंसां असां राजाउनि जो राजा थींदा आहियूं। हिन पाठशाला में ॿुढा जवान सभु पढ़ंदा आहिनि। इहे वंडर आहे न। पाठशाला में त अहिड़ो हूंदो न आहे। पाठशाला में त ईअं हूंदो न आहे। इन करे इनखे सत्संग बि चइबो आहे। सत्संग में त सभु अची वेंदा आहिनि, सभु वेंदा आहिनि, परंतु उहे ईअं न चईंदा कि असां राजयोग सिखण था वञूं। उन्हनि खे कोई भगवान त न पढ़ाईंदो आहे न। तव्हांखे त भगवान खुदि पढ़ाए थो। इहे चित्र त घर घर में हुजणा खपनि। माता पिता मित्र संबंधी जो बि अचनि हुनखे सम्झाइणो आहे कि असां इहे पढ़ूं था। इहे पढ़ाई त ॾाढी सहज आहे। नाम ई आहे सहज ज्ञान सहज राजयोग। राजा जनक खे बि सेकंड में ज्ञान मिलो, जीवन मुक्ति प्राप्त कयूं। मनुष्य बि चईंदा आहिनि हिननि खे असांखे जनक मिसल ज्ञान खपे, जो असां गृहस्थ व्यवहार में रहंदे पाए सघूं। ये ॾाढी ऊंच पढ़ाई आहे। मनुष्य खां देवता ठहिणो आहे न। देवताउनि जी महिमा केतिरी ऊंची आहे। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण। इहा आहे मृत्यु लोक, उहा आहे अमर लोक। पतित दुनिया आसुरी, पावन दुनिया दैवी दुनिया हूंदी आहे। पतित दुनिया आहे आसुरी दुनिया, पावन दुनिया दैवी दुनिया हूंदी आहे। पावन दुनिया में वञण जे लाइ पवित्र ठहिणो पए। लक्ष्मी नारायण पावन हुया न, हाणे त उहो न आहे।
हिते हुया हाणे न आहिनि। इहे त पतित राज्य आहे, वरी खां पावन ठहिणो आहे न। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾाढो सुठो आहे। लक्ष्मी नारायण सां सभिनि खे प्यार रहंदो आहे, तॾहिं त वॾा वॾा आलीशान मंदिर आदि ठाहींदा आहिनि। श्री कृष्ण जो त नंढो नंढो मंदिर ठाहींदा रहंदा आहिनि। जीअं ॿारनि जो हूंदो आहे, उन्हनि खे पतो ई न आहे कि राधे कृष्ण ई लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि अॼु खां 5000 वर्ष पहिरियों हिन लक्ष्मी नारायण जो राज्य भारत में हुयो, ॿियो कोई चित्र न हुयो। सूर्यवंशी डिनाइस्टी मशहूर आहे न। लक्ष्मी नारायण और सीताराम जी डिनाइस्टी हुई, पोइ द्वापर कलयुग हूंदो आहे, हाणे कलयुग जो अंत आहे। असां वरी खां उहे राजयुग सिखूं था। 5000 वर्ष पहिरियों राजयुग सिखी राजे प्राप्त कई हुई, बरोबर उहे संपूर्ण निर्विकारी हुया। हाणे पतित दुनिया आहे, हिन करे परम पिता परमात्मा खे अचणो हूंदो आहे न। राईंदा बि आहिनि पतित पावन अचो, उहो त निराकार ठहरियो। श्री कृष्ण त प्रिंस सत्युग में हूंदो त उहो कीअं पावन ठाहे, त निराकार कीअं अचे, त सम्झाइणो पए कि साकार खे भॻवान न चईंदा आहिनि। ॿिया धर्म वारा परमात्मा खे निराकार मञंदा आहिनि। वही लिबरेटर, गाइड, ब्लेसफुल, गॉड फादर, सर्व जो दुख हरंदड़, सुख करता है। बाप जॾहिं दुख हरंदा आहिनि त सुख बि ॾींदा आहिनि। तव्हां मित्र संबंधी आदि खे सम्झाए सघंदा आहियो। हुते त वेद शास्त्र अनेक मनुष्य ॿुधंदा आहिनि, हिते त सभु ॿुधंदा ई हिकु सां आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां मूंखां ई ॿुधो। भगवान वाच्य जरूर के तन में अची चईंदो न, ॻायल बि आहे, ब्रह्मा द्वारा ब्रह्मण रची। असां ब्रह्म कुमार कुमारियूं आहियूं। 5000 वर्ष पहिरियों बि संगम ते ब्रह्मा मुख कमल सां परमात्मा अची करे असां ब्राह्मणनि खे रची, जो ब्राह्मण पोइ देवता ठहींदा। हाणे असां शूद्र खां ब्राह्मण पोइ देवता ठहींदासीं। असां वरी खां राजयोग सिखूं था, कल्प पहिरियों बि सिखिया हुयासीं न। सम्झंदा आहिनि, इहे त ॾाढी वॾी निश्चय सां चवनि था। भॻवान वाच्य मां तव्हांखे वरी खां राजाउनि जो राजा थो ठाहियां। अक्षर त बरोबर गीता में आहिनि। राजयुग सां राजी पाती, पोइ द्वापर में रावण राज्य शुरू थियो। हाणे रावण राज्य पूरो थींदो आहे। असां वरी खां राजयुग सिखूं था ऐं पाठशाला में न चईंदासीं कि वरी खां पढ़ूं था। इहे त ॿारनि जी बुद्धि में आहे न। हिते ई असां चईंदासीं कि असां वरी खां पढ़ूं था। चईंदा आहिनि कि मां वरी खां राजयोग सिखलाइण आयो आहियां। उन समय महाभारत लड़ाई लॻी हुई, पांडव गीता ॿुधंदा हुया। तव्हां आहियो रूहानी पंडा। हे रूहानी ॿार अथव रूहानी पंडा, थको न। बाप चईंदो आहे गीता जरूर भगवान ई ॿुधाए। हे आहे बि भगवान वाच्य। तव्हां ॼाणंदा आहियो स्वर्ग जे सुख पाइण लाइ राजयोग सिखूं था। भगवान निराकार शिव जयंती मल्हाईंदा आहिनि त जरूर जन्म वठी करे कुझु कयो हुनई, वरसो ॾिनो हुनई। बरोबर सत्युग में सूर्यवंशी देवी देवता हुया। डायनेस्टी में त ॾाढा हूंदा आहिनि, जीअं एडवर्ड दी फर्स्ट, सेकेंड, थर्ड, हुननि जी बि डायनेस्टी हल्दी हुई। इहे बि ईअं ई आहे। तव्हां ॿार चित्रनि ते सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। ईअं ब्रह्मा चईंदो आहे मां थोरी भॻवान आहियां, बसि ठाहिण वारो त ॿियो हूंदो न, मां किथां सिखंदमि। अगरि असांजो मनुष्य गुरु हुजे त गुरु जा लाखों करोड़ सिखनि हिकु गुरु सां, सिर्फ़ु मां ई छो सिखियमि। इहे सभु चेला, ॿिया सभु चेला काॾे विया? हिते त भॻवान वाच्य आहे, उन्हनि इहे राज सम्झायो आहे। चित्र कीअं वेही कढवाया अथई बाबा। लक्ष्मी नारायण बचपन में राधे कृष्ण हुया। गीता जो भगवान चईंदा आहिनि मां कल्प जे संगम युग ते ईंदो आहे। प्रलय जी त कोई ॻाल्हि ई न आहे। तव्हां बि चईंदा असां वरी खां देवता था ठहूं। शिव जयंती बि ॻाइल आहे, लाखों वर्ष त न चईंदासीं। बाप बि सम्झाइनि त हिन शास्त्र आदि में कोई सार न आहे। ये पढ़दे पढ़दे तव्हांजी कला उतरती आई आहे। हाणे त तव्हां में कोई बि कला न आहे।
बाप से तो भक्ति में कोई भी मिसा मिली न सकदो आहे। मूंखे अचणो ई पवंदो आहे। तव्हां चईंदा आहियो भगवान कहिड़े न कहिड़े रूप में ईंदो। श्री कृष्ण त आहे सतयुग जो प्रिंस, शिव त आहे निराकार, उहो जरूर कंहिंमें आयो हूंदो न। पतित पावन आहे त जरूर कलयुग जे अंत में ई आयो हूंदो। श्री कृष्ण खे द्वापर में खणी आहिनि। इहो बि शोभदो न आहे। बाप चईंदो मां ईंदो आहे संगम ते, इहा भूत ब्रह्मा में ई फिट थींदो आहे। ड्रामा में कोई चेंज न थींदी आहे। रोलो केतिरो करे छॾियो त इन करे प्रश्न पुछंदा आहिनि गीता जे भगवान खे। इहा ॾाढी ज़रूरी ॻाल्हि आहे। इनमें सॼो रोलो आहे। नर्क खे पलटणो, स्वर्ग खे ठाहिण वारो के बाप ई करे सघंदो आहे। लक्ष्मी नारायण केतिरा एक्टिव हुया। बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो त हिन योग अग्नि सां विक्रम विनाश थी वेंदा। सभु त न सम्झदा न। कोई खे सुठो लॻंदो त परंतु पवित्र रहण जी हिमत न हूंदी। हाणे देवी देवता धर्म जो सैम्पलिंग तो लॻे। जो कल्प पहिरियों ब्राह्मण ठहिया हूंदा उहे ई ठहींदा। ये कलम बाप जे सिवाय कोई लॻाए न सघे। देवता धर्म वारे खे शूद्र खां ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण जरूर ठहिणो पए, न त देवता न रही सघंदो। विराट रूप ते सम्झाइणो खपे। चोटी जे मथां शिव बि ॾेखारणो खपे। उन्हनि शिव खे ऐं ब्राह्मणनि वरण खे गुम करे छॾियो। बाक़ी देवता क्षत्रिय वैश्य शूद्र ॾेखारे छॾियो। विराट रूप ॾेखारींदा भी आहिनि विष्णु जे रूप में। ये नॉलेज समझण जी आहे। मनुष्य कीअं 84 जन्मनि जो चक्कर लॻाईंदो आहे, ये नॉलेज न ॼाणदा आहिनि। बाप चईंदा आहिनि ये नॉलेज ई प्राय लोप थी वेंदी आहे। परंपरा हली न सघे। सुदर्शन चक्र देवताउनि खे न आहे। इहे तव्हांखे आहे, असां ब्राह्मणनि खे। परंतु तव्हां त संपूर्ण न ठहिया न। जॾहिं असां ब्राह्मण संपूर्ण ठही वेंदासीं न, पूरो चक्कर जो ज्ञान, पूरो सभिनि खे सभु ज्ञान ॿुधाइण लाइक़ गदा हूंदी असां वटि, माया सां खे बजाइण जी। कमल पुष्प समान पवित्र हिन सृष्टि ते रहंदासीं। संपूर्ण स्थिति वारे खे असां इहे ॾेई सघंदा आहियूं। जेका बि माण्हू देवी देवताउनि जे हथ में ॾींदा आहिनि न अस्त्र शस्त्र, ये सभु असांजी संपूर्ण स्थिति में जॾहिं थी वेंदासीं तॾहिं ई ॾेई सघंदा आहिनि। त बाबा चए थो त निशानी देवताउनि खे ॾेई छॾी अथनि। जॾहिं असां संपूर्ण ठही वेंदासीं ब्राह्मण त फरिश्तो देवता टई स्टेज सुठी वेंदी न। तंहिंजे करे देवताउनि खे ॾेई छॾी अथनि। सुदर्शन चक्र फिराईंदे कमल फूल समान ठहिणो आहे। शंख ध्वनि कंदे तव्हां देवता ठही वेंदव। श्री बाबा ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जी स्थापना था करनि। इहा ॻाल्हियूं कोई जी बुद्धि में न आहिनि। भॻवान पढ़ाईंदो आहे असां विश्व जा मालिक था ठहूं त केतिरो हर्षित रहणो खपे न। स्टूडेंट लाइफ इज दी बेस्ट। पढ़ाई जी लाइफ बेपरवाह सुठी रहंदी आहे। पुठियां त जाल में फसी वेंदा आहिनि। केतिरा दुख जो जाल आहे। सत्युग में कोई ॻाल्हि न आहे। ख़ुशी ख़ुशी सां शरीर छॾंदा आहिनि। घुट घुट करे मरण रावण राज्य में थींदो आहे। तव्हां ख़ुशी सां तयार थियो था की असां कॾहिं बाबा वटि वेंदासीं। वेठा ई हिन करे आहियूं पुराणो शरीर छॾे तो 21 जन्म गुटको खाइण जी दरकार ई न रहंदी। हिन जन्म में गुटको बिल्कुलु न खाइणो आहे। पतित सां पावन ठहिणो आहे। ॾाढी ख़ुशी में रहणो आहे। अच्छा, हितां खां सूक्ष्म मतन में वेंदा आहिनि, उहो बि सुठो फरिश्तो त ठहिणो ई आहे न। अधु कलाक त गुटको खाईंदा आहियो, हाणे बाबा वटि वञणो आहे। ख़ुशी सां तयारी करो था न। गुटको प्रूफ हिते ई ठहिणो आहे। इहे सन्यासी बि ॾाढा हूंदा आहिनि जो वेठे वेठे शरीर छॾे छॾींदा आहिनि। सन्नाटो थी वेंदो। सम्झंदा आहिनि असां ब्रह्म में लीन थी वियासीं। वेंदा त कोई बि न आहिनि जेसिताईं बाप न अचे। श्री बाबा जो भंडारो भरपूर रहंदो आहे। चईंदा आहिनि न जंहिं भंडारे सां खायो उहो भंडारो भरपूर, काल कंटक दूर। हिते त अकाली मृत्यु थींदी रहंदी आहे। पतित पावन श्री बाबा जे भंडारे में जो ईंदो आहे
वो पावन थी वेंदो। इन करे हिनखे ब्रह्मा भोजन चइबो आहे। हिनजी ॾाढी महिमा आहे। योग भी ॾाढो सुठो खपे। योग में रही भोजन ठाहियो खायो त तव्हांजी सुठी उन्नति थींदी। हुन भोजन में ताकत अची वेंदी आहे। योग में रही तव्हां भोजन खाओ त ॾाढी ताकत मिलंदी, तंदुरुस्ती भी रहंदी। बाप खुदि चईंदो आहे कि असां बाबा खे बाबा जी याद में वेही जीअं असां ऐं बाबा था खाऊं, परंतु पोइ भुलिजी वेंदा आहियूं। हिकु बाप जी याद में ही शरीर छुटे। कोई गुटको न खाइणो आहे। अहिड़ी प्रैक्टिस करणी खपे। बाबा जी याद में रहण सां हिकु त शांती रहंदी, ॿियो असां हेल्दी भी थी वेंदासीं। भोजन पवित्र थी वेंदो। अंत जो गायन अतीन्द्रिय सुख पुछणो अथव त बाबा जी न गोप गोपियुनि खां पुछो। जार में सम्झाणी ॾाढी सुठी आहे। त्रिमूर्ति ऐं गोलो भी ज़रूरी आहे। ॾींहुं दिन जीअं जीअं ॾींहं गुज़रंदा वेंदा तव्हांजो नाम बालो थींदो रहंदो। छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सां सदा तंदुरुस्त रहण लाइ यादि में रही करे भोजन ठाहिणो ऐं खाइणो। भोजन कंदे समय स्मृति रहे कि असां बाबा सां गॾु था खाऊं त भोजन में ताक़त वधी वेंदी। ॿियो आहे देवता ठहिण लाइ शंख ध्वनि करणी आहे। असांखे स्वदर्शन चक्र फिराइणो आहे। कमल फूल समान पवित्र जीवन ठाहिणो आहे। वरदान ब्राह्मण जन्म जी विशेषता खे नेचुरल नेचर ठाहिण वारा सहज पुरुषार्थी आहिनि। जे कंहिंजो जन्म राज्य परिवार में आहे त बार बार स्मृति में लाईंदा आहिनि कि मां राजकुमार राजकुमारी आहियां। चाहे कर्म रुचि जे कारण साधारण भी हुजनि, लेकिन पंहिंजे जन्म जी विशेषता खे न भुलंदा आहिनि। ये ब्राह्मण जीवन ही विशेष जीवन है। जन्म भी श्रेष्ठ, धर्म भी श्रेष्ठ, कर्म भी श्रेष्ठ। एड़ी श्रेष्ठता विशेषता की जीवन स्मृति में नेचुरल रहे तो सहज पुरुषार्थी थी रहे। मतलब सिर्फ स्मृति ही रहे ना कि इन समय असां केरु आहियूं। जीअं माण्हू डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ंदो आहे त सॼो यादि रहंदो आहे न मां डॉक्टरी जी तयारी थो करां, मां इंजीनियरिंग जी तयारी थो करां, मां फलानो फलानो। उहे असांखे यादि रहे कि हिन समय मां फरिश्तो ठहिण जी पढ़ाई थी पढ़ां, देवी देवता ठहिण जी पढ़ाई थी पढ़ां। इहो भी यादि रहे त हुनजे लाइ मां कंहिंजो ॿार ठही आहियां। बाबा मूंखे पंहिंजो ॿार ठातो अथई, बाबा मूंखे पंहिंजो स्टूडेंट ठातो अथई। मां बाबा जो फॉलोवर आहियां। मुंहिंजो गुरु सतगुरु निराकार परमात्मा शिव बाबा। तो ऑटोमेटिकली याद अची वेंदो न सभु। ये केर न केर रीति रख कि सदा असांखे यादि रहे कि हिन समय असां केरु आहियूं। असां ब्राह्मण आहियूं। ब्राह्मण खां पोइ फरिश्तो ठहींदासीं, फरिश्ते खां पोइ असां देवता ठहींदासीं त सहज पुरुषार्थ थी वेंदो न। विशेष जीवन वारी आत्मायूं कॾहिं साधारण कर्म न करे सघे तो ऑटोमेटिकली असांजे हर कर्म में असांखे ध्यानु रहंदो कि असांखे कीअं कीअं छा छा करणो। स्लोगन आहे डबल लाइफ रहणो आहे त विघ्न विनाशक ठहो। अगरि असांखे डबल लाइफ थियणो आहे सदा महात्मा लाइफ निराकार रूप में कि महात्मा लाइट आहे ऐं बाबा जी शक्ति हूंदी त ऑटोमेटिकली असां शक्तियुनि जी लाइट बि मिलंदी। हिकु त महात्मा लाइट देर न्यारी थी त बाबा जी शक्ति मिलंदी त शक्तिशाली लाइट थी वेंदासीं न। बाबा सां शक्ति मिलंदी त माइट अची वेंदी। त हुनजे लाइ असांखे छा करणो आहे, जो विघ्न ईंदा वेंदा न उन्हनि खे फटाफट फुल स्टॉप लॻाईंदा वञो। तॾहिं असां पंहिंजी स्मृति में स्थित रही सघंदासीं। बाबा खां शक्ति मिलंदी वेंदी, न त ॻाल्हियुनि में फसी वेंदासीं। अच्छा, ओम शांति।